जंगशाही में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ मक़बूल मरूफ़ सियासी समाजी अगवान ऐं शाइर पीर ग़ुलाम रसूल शाह असदी जी शही वरसी जी तक़रीब जंगशाही शहर में मुनक़िद करे वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें उलमाए किरामन मौलवी फज़लुल्लाह हुसैनी, मौलवी सैयद मंज़ूर हुसैन शाह ऐं ॿियनि वाइज़ करण सां गॾु नात ख़्वान नवीद जाखरो ऐं ॿियनि नातियूं पढ़ण जी सादत माणी। जॾहिं त वरसी तक़रीब में पीर ग़ुलाम हुसैन शाह, ख़लीफ़ो अफ़ज़ल करीम, राणा मोहम्मद इक़बाल, इमाम अली ख़ासकेली, पिथन में पीर तारिक रसूल शाह, पीर दानिश रसूल शाह ऐं पीर आरिफ रसूल शाह, वकील पीर ज़ीशान रसूल शाह समेत सियासी समाजी अगवाननि, शहरुनि, ॻोठाणनि, मुरीदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन मरहूम पीर ग़ुलाम रसूल शाह असदी जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त पीर ग़ुलाम रसूल शाह असदी बहितरीन शाइर हुजण सां गॾु बहितरीन तबियत जो मालिक हो, जेको पंहिंजी हयातीअ में हर वक़्तु ग़रीब माण्हुनि जी ख़िदमतुनि में मसरूफ़ बणियल रहंदो हुयो। संदन कयल ख़िदमतूं कॾहिं बि विसारे नथा सघूं ऐं न ई हू असां खां विसरी सघियो आहे। आख़िर में संदन ईसाले सवाब लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी शरीक माण्हुनि खे लंगर पिणु करायो। पोइ सम्झायो त तव्हांजी असां जेका दिलि आहे न, अल्लाह ताला असां तव्हांखे पैदा कयो आहे, दुनिया में रहूं था, शादी थिए थी, बच्चा थियनि था, पंहिंजे बच्चनि जे लाइ हक़ हलाल जी रिज़्क़ जी कोशिशि करणी आहे, पर इहा जेका दिलि अल्लाह ताला पैदा कया न, इन दिलि खे दुनिया जे मोहबत खां बचाइणो आहे। ॻाल्हि सम्झो पिया, इहा जेका दिलि आहे न, जेकॾहिं अल्लाह न करे इन दिलि जे अंदरि दुनिया जी मोहबत अची वई, दुनिया अची समा दुनिया में मसाबिहा, आसमान जी आसमान के असां सितारनि सां सिंगार ॾिनो, आसमान ते सिज पियो हले, केरु पियो हलाए? अरे केरु पियो हलाए? ॻाल्हायो, रूस वारा पिया हलाए, चाइना वारा पिया हलाए, ये लुंडे जी पेट वाले पिया हलाए, तू कौन तो हलाए? ये मुझे सोना रब पियो हलाए। लशम्सु यंबगी लहा अन तुदरिक